नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त काछे जीअं सॼे सिंध जी तारीख़ी माग मीरपुर माथेलो मूमल जी माड़ी जे घाटनि खबड़नि में मूमल जी माड़ी जे रवायती सक़ाफ़ती पेरू पची रास थी विया आहिनि। मिठाण सां भरपूर पेरू माण्हुनि तोड़े पखियुनि जी तवजे जो मर्कज़ बणिजी विया आहिनि। हिकु तरफ़ ॿारड़ा ऐं वॾा पेरू खाइण सां गॾु पंहिंजे पंहिंजे घरनि तोड़े अज़ीज़नि ऐं प्यारनि दोस्तनि ॾांहुं सूखड़ी तौरु मोकिलनि था त ॿिए तरफ़ ॾेह ऐं परॾे पखी झझे तादाद में पहुची पेरनि जी मुनफ़रद ज़ाइक़े मां लुत्फ़ अंदाज़ थी रहिया आहिनि। मूमल जी माड़ी में सवनि जी तादाद में क़दीमी खबड़नि जा वण मौजूद आहिनि, जेके मीरपुर माथेलो जी माड़ी जी सक़ाफ़ती विरसे हुजण सां गॾु शाइरनि ऐं सुगड़नि लाइ पिणु पुरकश आहे। हिन सिलसिले में सिंधी अदबी संगत शाख मीरपुर माथेलो जे माड़ी पारां मूमल जी माड़ी जे पुराणी दरगाह नवल गोरी जे अंगण ते हिकु पेरनि बाबति मुशाइरो सिंधी ॿोली जे नाम्यारे शाइर अब्दुल हई भुट्टो जी सदारत में कोठायो वियो, जंहिं में शाइरनि ऐं सुगड़नि अब्दुल हई भुट्टो, अब्दुल वहीद शेख, यूनस भुट्टो, कुर्बान अली बोज़दार, मोहम्मद परेल शेख ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त लतीफ़ सरकार, शेख हयाज़, उस्ताद बुखारी, तालिब लिगारी, अमीर बुखारी ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि पेरवनि बाबति पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो आहे। मीरपुर माथेलो मूमल जी माड़ी जा पेरू सिंध जे क़ीमती ऐं सक़ाफ़ती असासो आहे, जेके असीं मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ॾांहुं तोहफ़े तौरु मोकिलियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।